ये कट कवर दे या यो परे परे ताईं वेंदो साईं? हाँ परे परे ताईं वेंदो छो ॻाल्हि सिधी आहे न। तूं चएं तोखे दावत ॾियण वठी आया? जी दावत अब्दुल गफूर अली रज़ा सुमरो मोहम्मद खान पवर आया हूं अॼु असांखे संगत सॼी वठी आई आहे ऐं अमेरिकन सिस्टम सभिनी खीसनि में हथ पवंदा पर हिकिड़ा महिमान थी आया आहिनि हिकिड़ा मेज़बान थी आया आहिनि ॻाल्हि मुंहिंजी साॻी आहे बहरहाल अञा ताईं मानी आई कोन्हे मानी खाऊं पोइ ख़बर पवंदी त वाक़ई यार हीउ जेको आहे सो हैदराबाद ॿियो त हीउ असल में असांजो जेको सिलसिलो हो ईद मीटअप जे हवाले सां संगत चयो रबा हाणे ईद ते हिकु सुठे रेस्टोरेंट ते मानी खाइजे पोइ संगत जी सलाह आई आहे हैदराबाद में सुठो रेस्टोरेंट माना मुताम आया हूं अॼु मुताम ते हेॾां अब्दुल गफूर कोलाची पाण सिर जेको आहे मौजूदु आहे खाट कोलाची जो आहे खाटराई गफूर खाटराई हेॾां साईं रज़ा नाथन शाही असां सां गॾु मौजूदु आहे मताम आहे अरबी असांजे दोस्त जेको आहे सो अरबुस्तान मां अरबी बि सिखी आयो आहे हुते जेको आहे ज़ुल्म असां सां वॾो हुयो आहे बदरदीन साईं बिल्कुलु हेॾां मुनो साहब आहे मुंहिंजे रिकॉर्डिंग जेको करे पई मोहम्मद खान जेको आहे सो असुल छिनीअ जो आहे हाणे छिनीअ खे छिने हिते जेको आहे न हिते वेठो आहे असां वटि सो खाऊं त वरी हुन खां पोइ ॾिसूं था थोरी देरि खां पोइ शेख हयाज़ खे बि ॻाईंदो असांजो दोस्त मोहम्मद खान पावर तव्हांखे साईं असां खाराईंदासीं चिकन वाइट में साईं इहो अलाए छा था चओ अरबी लफ़्ज़ आहे को मताम शेरवान अलाए छा था चओ अरब को त कयूं असां मताम शेरवान ॾाढो सुठो होटल आहे ऐं जेको बहितरीनु लोकेशन ॾाढी ज़बरदस्त हाणे वधीक खाई पी ॾिसूं हा असां संगत जो जेको प्रोग्राम रखियो कल्ह डिसाइड कयोसीं सॼी संगत बाबा किथे हलिजे ऐं जेको सो मानी वानी जो प्रोग्राम कजे संगत हिकिड़ी गैदरिंग रखूं पाण में सो अॼु हिते असां इकठे थिया आहियूं ऐं इंशाल्लाह मानीअ जो मेनू बि अची वियो आहे जेको सो दोस्त डिसाइड कनि था पिया वधीक जेको डिसाइड कनि मानीअ में संगत जी सलाह सां मानी बि खाइबी ऐं कचहरी बि कबी ऐसे नवाब बदरदीन जतोई पाण सिर जेको आहे सो तशरीफ़ फरमा थियो आहे सऊदी अरब मां असांजे पाकिस्तान सो नवाब खां पुछूं था त नवाब साईं इहो तव्हां पंहिंजो तजुर्बो ॿुधायो उन सऊदी अरब में बि रेस्टोरेंट ते जेको आहे सिलसिला थींदा हूंदा पाकिस्तान में हैदराबाद में मौजूदु आहियूं सो छा था खारायो अॼु तव्हां सलाह ॾिनी आहे रुॻो खाईंदो असां वांगुरु? जी साईं मां हिते नओं पहुतो आहियां ऐं असांजा दोस्त बि वेठा आहिनि हिते अच्छा अब्दुल गफूर कोलाची साहब जेको ऐं अली रज़ा सुमरो मोहम्मद खान पावर दारो फैसल पठान असां आयासीं सऊदी मां हा त दोस्तनि दावत कई अच्छा त हलूं था हैदराबाद इहा सुठी ॻाल्हि आहे जेको हिननि ख़िदमत कई ऐं इज़त ॾिनऊं इहा उन्हनि जी महिरबानी आहे ही माना तूं चएं तोखे दावत ॾियण वठी आया? जी दावत अब्दुल गफूर ऐं अली रज़ा सुमरो मोहम्मद खान पवर ऐं इमरान लगारी साहब अच्छा जंहिं दावत ॾिनी असां आयासीं हिते ऐं मुंहिंजो ख़्यालु इहो त मटन घुरायो ऐं उन सां गॾु दाल हुजे तुंहिंजो ख़्यालु माना रखियूं या न साईं उहो न रखियूं इहा कहिड़ी मेज़बानी आहे जेको साईं न रखियो ख़्यालु कोन हिते घुराए वरी हेॾे साईं हेॾे कट वरी कीअं ये कट कवर दे या इहो परे परे ताईं वेंदो साईं? हा परे परे ताईं वेंदो छो ॻाल्हि सिधी आहे न साईं हे पाण में ठहनि कोन था हू चए थो वाइट में हू थो चए त ब्राउन हुजे तव्हां भला ऑर्डर ते ठहो छो कोन था ॿई? अदा मसलो इहा जो ऑर्डर ते ठही आऊं पर हाणे ॻाल्हि इहा आहे जो ऑर्डर जेको बची वियो आहे न भाऊ बेटर उहो हाणे अली रज़ा सुमरो यादि रखे वियो आहे अलाए जेको आहे घणा आइटम जेको आहे लिखी विया इन ते परेशान आहे हू त जेको आहे अलाए छा लिखी आहे छा न पर हाणे वरी घुरायो सभु नवाब बदर थो चए त उहो महिमान आहे तव्हां हुनखे मानी खाराइण आया आहियो इहो कीअं?
भले उहा हाणे हू छा बि चयो उहो त ख़बर हुनजी आख़िर में पवंदी त जॾहिं वञी जेको आहे हुनखे सॻो कंदासीं त इहा बि सुठी ॻाल्हि आहे जेको आहे इहा दिलि में करे आयो आहे त पोइ दावत कई त हमारे साथ मुन्ना भी मौजूद है। मुन्ना क्या बोलता है आज की दावत के बारे में? भाई मैं यही कहता हूँ सारी संगत आई है इधर अल्हम्दुलिल्लाह। और एक दफ़ा हम पहले गए थे दरबार पे, वहाँ पे भी खाना खाया था, लेकिन इस दफ़ा संगत की ये था कि भाई इधर मुताशरीन पे चलते हैं और यहाँ पे खाना खाते हैं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां पंहिंजे दोस्त प्यारे भाउ इमरान लिगारी सां गॾु हिते होटल बाईपास ते वेठा आहियूं। भाऊ हिकिड़ी ॻाल्हि कई त जेको सो अॻे वारी ईदुनि में ऐं हाणे वारी ईदुनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे। फ़र्क़ु त ईदूं हाणे ख़ुशी जहिड़ो ॾियारो आहे, सभु को पंहिंजे हिसाब किताब सां मल्हाए थो, पर अॻे ऐं हाणे में थोरो इहो फ़र्क़ु जेको भाऊ ॻाल्हि कई त मूंखे बि ज़हन में अची ॻाल्हि त फ़र्क़ु त चइजेसि थो, पर ईअं थी सघे थो त जीअं पाण मोबाइलूं अची वियूं, टेक्नोलॉजी अची वई आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे, दुनिया तेज़ थी वई आहे, पर इन सां इहो थियो थी त जेको सो अॻे इहो न हूंदो हो त माण्हू दोस्तनि ॾे माइटनि ॾे हली वेंदो हो, उन सां ईदूं मिलंदो हो, कचरियूं कबियूं हुयूं, उन सां गॾु खाइणु पीअणु थींदो हो। हाणे उहे शइ ॼण नथी थिए, इन लाइ वॾो टाइम कढणो थो पए, सभिनी गॾु करिणो थो पए, को इतफ़ाक़ी को कुर्ब वारा दोस्त आहिनि त गैदरिंग थी वञे, जिन ते सभु को व्हाट्सअप ते मोबाइल ते जेको सो ईद मुबारक ॾेई ऐं पंहिंजो वज़न हल्को करे छॾियो। इहो दोस्तनि खे मां चवंदुसि ऐं पैगाम ॾींदुसि त जेको सो कोशिशि कनि त जेको सो पंहिंजे पीढ़ी प्यारनि सां, दोस्तनि सां, प्यारनि सां, अज़ीज़नि सां घणे घणो टाइम कढी मिलनि त जीअं ईद जो मज़ो अञा डबल थी वञे। महिरबानी दोस्तो।